मिर्च में शाह लतीफ़ जो उर्स मुबारक शुरू थी वियो। दरगाह लतीफ़ जे लॻल CCTV कैमराऊं ख़राब हुजण जो इंकशाफ साम्हूं अची वियो। दरगाह ते लॻल 52 CCTV कैमराउनि मां 17 कैमराऊं बंदि पियल आहिनि। उर्स मुबारक जो गैर सरकारी इफ़्तिताह थी वियो। औक़ाफ़ खाते पारां अॼु तरफ़ां इफ़्तिताही चादर चाढ़ी वेंदी, मगर सिक्योरिटी ते का बि तवजो न ॾिनी वई। दरगाह ते 17 CCTV कैमराऊं ख़राब थियण करे सिक्योरिटी ख़दशा वधी विया। औक़ाफ़ खाते तरफ़ां CCTV कैमराउनि खे फ़ाल बणाइण लाइ के बि क़दम न खयां विया। कैमराऊं अक्सर हंधनि ते बंदि पियल आहिनि, जंहिं करे उर्स मुबारक में सिक्योरिटी मसइला पेश अचण जो इम्कान आहे। कुछ वक़्त अॻु में CCTV कैमराउनि जे बंदि हुजण जो चीफ एडमिनिस्ट्रेटर पारां नोटिस वरितो वियो हो, मगर नाले मातर चंद कैमराउनि जी मरम्मत कई वई। इन्ही बावजूद उर्स मुबारक अॼु खां शुरू थी वियो आहे। 17 CCTV कैमराऊं गैर फ़ाल आहिनि। शहरनि ऐं अक़ीदतमंदनि पारां फौरी तौर ते सिंध हुकूमत खां नोटिस वठण ऐं दरगाह जी सिक्योरिटी ते ख़ासि ध्यानु ॾियण जो मुतालबो कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।